मां चवणु चाहींदसि त चाहे कुझु बि हुजे, तव्हांखे पंहिंजे पैशन खे ऐं पंहिंजे ड्रीम खे बिना झिझक जे परस्यू करणु खपे। ऐं जेसिताईं तव्हांजे दिलि में उहो म्यूज़िक लाइ प्यारु आहे, उहो फायर आहे, मिक्सचर ऑफ प्यार एंड फायर, त तव्हांखे कोई रोके नथो सघे। एंड यू शुड जस्ट गो फॉर इट। एंड म्यूज़िक इज़ ऑल अबाउट लव, so when you're doing something lovingly, it is all going to be all right. What a message, yeah. Thank you. I want you to feel that kind of pride that you are a Sindhi, and even if you're in an international school, you're in a convent school, you're in college, be proud of who you are, and you are a Sindhi, and you have to be proud of that, and just live with it. Just deal with it. Yes. मां किथे शुरू कयां 8 मार्च इंटरनेशनल वुमेन्स डे आज एंड आई एम सुप्रीमली एक्साइटेड कि असां इहो वीडियो था ठाहियूं। मां तव्हां सां इंट्रो थी कयां हिन वीडियो जो। सिंधी फिल्म फेस्टिवल जे जर्नी में अॼु ताईं मां चङनि अहिड़ियुनि औरतुनि सां मिली आहियां जिन मूंखे एॾियूं सुठियूं सुठियूं इंस्पायरिंग ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। एॾनि मर्दनि सां मिली आहियां जिन मूंखे हिमथायो आहे। एंड आई जेन्युइनली फील कि फेमिनिज़म या औरत खे इक्वालिटी ॾियणु इज़ नॉट ख़ाली औरत जो कमु। औरत ऐं मर्द गॾिजी करे सोसाइटी ठाहिनि था। एंड आई थिंक फेमिनिज़म इज़ अ कॉन्सेप्ट जेको ॿिन्हिनि जो इक्वल रोल आहे। मां इहो चङनि पंहिंजे साहेड़ियुनि, दोस्तनि, मासियूं, चाचियूं, बुआऊं सभिनी जे बिहाफ ते थी चवां कि हर औरत चाहे थी कि हूअ पंहिंजी लाइफ शान मान सां जीए, उनखे इज़त ॾिनी वञे। एंड ऑल्सो मां इहो जाम दफ़ा ॿुधो आहे चङियुनि फैमिलीज़ में, कॾहिं कॾहिं मुंहिंजे फैमिली में बि शुरूआती में ईअं थींदो हुयो जंहिंमहिल मां चवंदी हुयमि कि मां त नौकिरी करणु थी वञा, मूंखे जॉब खपे, मूंखे पंहिंजो हे करिणो आहे, हो करिणो आहे। न पर असांखे तुंहिंजे पैसे जी ज़रूरत थोरी आहे। मूंखे इहो सम्झाइणो आहे इन वीडियो जे थ्रू तव्हां सभिनीनि खे ऐं उन्हनि माण्हुनि खे जिनखे इहो लॻंदो आहे कि औरत कुझु ख़ाली फाइनेंशियल इंडिपेंडेंस लाइ कंदी आहे। अगरि तव्हां इहो सोचो था त थोरो सो करेक्ट आहे, बट नॉट कंप्लीटली। जेके बि असां कमु कयूं था, असां चाहियूं था कि असांजी पंहिंजी सेपरेट आइडेंटिटी हुजे, असांजी पंहिंजी हिकिड़ी अलॻि पहचान हुजे। एंड पंहिंजी हिकु अलॻि पहचान ठाहिणु इज़ नॉट ईज़ी। सालनि जो साल लॻी वेंदो आहे। हर कंहिंखे ख़बर आहे जेके वर्किंग वुमेन आहिनि या जेके घर संभालींदियूं आहिनि कि कुझु बि कमु सेट थियण में सालनि जो साल लॻी वेंदा आहिनि। त अगरि कोई तव्हांखे चए अरे तूं त छोकिरी आहीं, तूं कुझु करे ई नथी सघे, या तूं त छोकिरी आहीं, तूं त ॼाई फुल्का पचाइण लाइ, मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां तव्हां उन्हनि खे इहो वीडियो मोकिलिजो टू शो देम कि इन्हनि सिंधी औरतुनि, बाय द वे जाम सिंधी औरतूं असांजे सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते अची चुकियूं आहिनि। असां ख़ाली गिणे चुणे थोरियूं खयूं आहिनि इन विमेंस डे वीडियो लाइ। सभु खणो आहे त असां सॼो ॾींहुं ते ई वेठा हुजूं हा। थोरियूं खयूं आहिनि तव्हांखे ॾेखारण लाइ कि अहिड़ो कोई फील्ड न आहे जंहिंमें सिंधी औरत कुझु करे न ॾेखारियो। असां तव्हांखे 8 सैविज सिंधियाणियुनि सां था मिलायूं जिन जेको सोचो उहो करे ॾेखारियो। ऐं अहिड़ी काई ॻाल्हि न आहे जेके सिंधी औरत या औरतूं इन जनरल नथियूं करे सघनि। त अचो तव्हांखे मिलायूं पहिरीं सैविज सिंधियाणी सां। इहा आहे दृशिका अडवाणी, जंहिं नंढे हूंदे खां पंहिंजो पैशन फॉलो कयो आहे सिंगिंग जो। ॾाढी सदोरी छोकिरी आहे, वेरी हार्ड वर्किंग वुमन। एंड आई एम सो प्राउड कि असां हिन सां एॾा दफ़ा ॻाल्हायो आहे सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते। अच्छा, टेल मी, इहा तव्हांजी जर्नी शुरू कीअं थी, तव्हांजी फर्स्ट चाइल्डहुड मेमोरी सिंगिंग जी? त मां जॾहिं ॻाइणु शुरू कयो तॾहिं मां ॾाढी नंढी हुअसि। मां सीडीज़ ॿुधंदी हुअसि नंढे हूंदे, आबिदा परवीन जी जा, काजल दीदी जा। त उहे ॿुधी ॿुधी मां ईअं ई घर में गुनगुनाईंदी हुअसि। ऐं मुंहिंजी बड़ी नानी पारू चावला आंटी, उन्हनि मुंहिंजो इहो गानो ॿुधो घर में वेही करे। एंड उन्हनि मूंखां पुछियो तूं ॻाईंदी आहीं? त मां चयो हा, आई वॉज स्मॉल, सो आई वॉज लाइक यस, आई यूज्ड टू से यस टू एवरीथिंग। So I was like, हाँ ॻाईंदसि। Not anymore. No, of course I do. So I was like, हाँ मां ॻाईंदसि। And so she's like, okay, so Sunday we used to have programs in Sita Sindhu Bhavan. So she just put me on stage and पहिरियों गानो जेको मां ॻायो उहो हो नाले अलख जे, जेको तव्हांजे यूट्यूब चैनल ते अॼु बि आहे, जेको आहे अञा। And I was only 6 with a cute ponytail on my head. That was when I started singing, and then I've been singing ever since. दृशिका, यो राणा वन होते प्लीज थोड़ा गाए दिखारो ना। हो राणा वन न होते ज तेरा ठोड़ियूं रहन, राणा वन न होते ज तेरा ठोड़ियूं रहन, डड भेरा डी हमें, डड भेरा डी हमें,
खिली खिली खुनकन जिते कूंधर था कोसन हो राणा वञ न उते जिते राठौड़ियूं रहन ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जानी। ब्रिलियंट। हाणे अचो मिलूं ज्योति विशनानी सां। इंजीनियरिंग खां वठी सिंधी रंधिणे ताईं अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी ज्योति दी न कई आहे? एॾियूं सुठियूं सुठियूं सिंधी डिशिस ठाहींदा आहिनि। आई एम नॉट गोइंग टू टॉक एनी मोर। अचो वीडियो ॾिसूं। मुंहिंजो नालो ज्योति विशनानी आहे। त मुंहिंजे खाधे कुकिंग में हमेशह खां इंट्रस्ट रहियो। मां हमेशह कुझु न कुझु एक्सपेरिमेंट कंदी रहंदी हुयमि या न ॿाहिरि वञी करे कुझु ट्राई कंदी हुयमि, उनखे वापसि किचन में अची रेप्लिकेट कंदी। पैशन हुयो। पैशन एंड नो अबाउट डिफरेंट कुज़ीन्स। राइट। देन पोइ फाइनली मास्टर शेफ 4 में मां पार्टिसिपेट कयो। थोरो अॻियां वधी करे टॉप 27 ताईं वियमि मां। कंग्रेचुलेशंस। इट्स अ बिग थिंग आहे सच्ची में। एॾी कॉम्पिटिशन हूंदी कि मूंखे ॾेखारिणो कि सिंधी खाने में ठीकु आहे दाल पकवान सभिनीनि जो फेवरेट आहे, सिंधी कढ़ी सभिनीनि जी फेवरेट आहे पर हुनजे अलावा बि जाम सारी शयूं आहिनि। बट उनखे बि तव्हां एॾो मस्तु कयो। लाइक दाल पकवान वॉज नॉट ट्रेडिशनल जीअं दाल पकवान खाईंदा आहियूं। पकवान जी स्ट्रिप हुई, दाल खे अलॻि तरीक़े सां प्रेज़ेंटेशन हुयो एंड फूड ॾाढो हिकिड़ो पर्सनल एक्सपीरियंस आहे। उहो मूंखे तव्हांजे खाधे में ॾिसणु आयो। मतिलबु तव्हां चवंदा न जेको तव्हां खाई करे वॾा थिया आहियो। यस, कल्चरल फूड। कल्चरल फूड। ज्योति मूंखे तव्हां ॿुधायो वाई सिंधी फूड? छाकाणि त तव्हां अगरि शेफ था थियणु चाहियो ज़रूरी न आहे तव्हां पंहिंजो कल्चरल फूड परस्यू कयो। वाई सिंधी फूड जीअं मां तव्हांखे चयो दिस इज़ ही खाधो आहे जेको इहो बॉर्न एंड बॉट अप फूड। यस, इट्स इन योर सोल। वॉट अ लाइन। ट्रू, आई टोटली एग्री। एंड असांजो सिंधी खाधो एतिरो अंडर रेटेड आहे, एतिरो अंडर एस्टिमेटेड आहे। इट्स नॉट पॉपुलर लाइक एनी बटर चिकन या यू नो नॉर्थ इंडियन या गुजराती एतिरो कुझु फेमस न आहे। मूंखे करिणो आहे कि वाई नॉट टू गिव समथिंग टू डू समथिंग आर कल्चर, सिंधी कल्चर। उहो हिकु कल्चर जे लाइ, कम्युनिटी जे लाइ कुझु मां अगरि करे थी सघां इन सम और द अदर वे देन वाई नॉट। छो न को पंहिंजी जेकी टैलेंट आहे, जेकी पंहिंजी खूबी आहे हुनखे ई करे सघंदा आहियूं। त मुंहिंजी अगरि हीअ खूबी आहे त वाई नॉट डू समथिंग। हाणे अचो मिलायो उन औरत सां जंहिं पंहिंजे सॼे टंगुनि ते सिंध छपाए छॾी अथई, टैटू कराए छॾी अथई। One and only Sapna Bhavnani. Sapna, why Sindhistan? Wow, that's a very deep question, yaar. I think there comes a life, you know, सबके मतलब लाइफ में तुम एक दिन उठ जाते हो और बोलते हो यार where am I from? मतलब ये होता ही है सबके उसमें। Sometimes it happens in your 20s, 30s, सबका different होता है। I think for me, I was never raised Sindhi, so Sindhi क्या है मुझे तो मालूम भी नहीं, खाली food, you know. So I think when I actually went to this concert, I had gone to see my friend Shushila Raman perform. और वहाँ ये सिंध फ़कीर थे. And when I saw them, when I heard them sing, I kid you not, the hair on my whole body was like this. And when I found out, like, this is where even I come from. So I went home and I just Googled Sindh for the first time. And also when I found out that my favorite singer, आपदा परवीन, ये सिंधी, ये मुझे नहीं मालूम था। You know, the whole life I was thinking she's a Pakistani Sufi singer. ये मतलब ऐसे ही होता है ना? Yeah. And then when you found out, no, wait a second, she's a Sindhi Sufi singer. पेंजिया. That's when I was like, यार इसको तो अंदर घुसना है, हमें सिंध के अंदर घुसना है. And the best part was because I was never going to go back. But when they saw their story on my leg, oh my God, they couldn't believe it. They were like, wow, ये तुम आए थे बहुत टाइम पहले, हमारा इंटरव्यू लिया, पर उस लोग ने, when they actually saw it alive on my leg, they fell down. Like, I mean, they were also just touching it. They didn't feel like ये पैर है. It was their story. So that was really beautiful, yeah. सुंदर, कितना अच्छी तरह से रूपानी, मतलब बहुत प्यार से अपनी कहानियां पढ़ रहे थे यार. तो इट वाज रियली वंडरफुल टू सी दैट. सभिनी खां झूनी अख़बार सिंधी अख़बार जेकी सिंध में चालू थी अॼु खां 100 साल अॻु, हिंदवासी जी चीफ एडिटर शोभा लालचंदानी. अचो मिलायो. अॼु न्यूज़पेपर छा कवर कंदी आहे? अॼु असां सम्झो साहित्यिक यात्रा सॼी कंदा आहियूं. साहित्यिक में स्टोरीज़ थी वञनि,
माण्हुनि जा नज़्म हूंदा आहिनि, शाइर हूंदा आहिनि, या सिंधी ॿोली ते कुझु कंहिंखे लिखणो हूंदो आहे त असां उहो लिखंदा आहियूं। हाणे हेॾी झूनी अख़बार मां 60 साले खां जॾहिं खां ॼाई आहियां तॾहिं खां इहा ॾिठी आहे मूं, ऐं हाणे बंदि करण दिलि न थींदी आहे मूंखे। मूंखे तव्हां ॿुधायो इहा अख़बार कमु कीअं कंदी आहे? तव्हांजो जेको हिकु हफ़्ते जो इशू आहे उनखे प्रोड्यूस करण में छा छा स्टेप्स आहिनि? असांखे ॾिसो, पहिरीं त असां आर्टिकल्स चूज़ कंदा आहियूं, भई कहिड़ियूं विझणियूं आहिनि, कंदा आहिनि, कहिड़ियूं त माण्हू पाण मोकिलींदा आहिनि? पाण मोकिलींदा जाम आहिनि, पर मां उहो सभु पहिरीं पढ़ंदी आहियां, स्टोरी पढ़ंदी आहियां। अॼु बि तव्हां सभु अॼु बि पढ़ंदा, हा, पाण पढ़ी करे पोइ चूज़ कंदा आहियूं। त असां इहो सॼो हफ़्तो पहिरीं त चूज़ कंदा आहियूं, तंहिंखां पोइ टाइप कंदा वेंदा आहियूं। टाइप करे करे हाणे चाहे पेज वेज ठाहे रखियो आहे त हिन हेतिरे पेज में एतिरो ईंदो। त वर्ड्स बि हूंदा कि 300 अखर 500 अखर फिक्स्ड हूंदा? फिक्स न आहिनि, पूरो पेज असां कंदा आहियूं। जे सम्झो वधी वेंदो आहे त असां ॾिसो सफ़ो करे ॿिए ते कंदा आहियूं, माना हिकु स्टोरी ते ज़रूरु विझंदा आहियूं। सेकेंड पेज ते मेन आहे त भई जंहिंजो फ्रंट पेज ते हूंदो उनजो सेकेंड पेज ते मैटर हूंदो, हा। ऐं थर्ड पेज असांजो स्टोरी जो पको हूंदो आहे। स्टोरियूं सिंधीअ में, अरबीअ में? सिंधी में, अरे हाणे मां देवनागरी इंग्लिश विझंदी आहियां, जी मां ॾिठो पर छोकी ॿार पढ़नि न, ॿार नथा पढ़नि त हिनजे करे असां उन्हनि जो विझंदा आहियूं। त उहे हाणे थर्ड पेज असांजो स्टोरी थी वियो, फोर्थ पेज कुझु बि हूंदो आहे, फिफ्थ पेज असांजो हूंदो आहे, सम्झो नावेल हूंदो आहे कंहिंजो, कंटिन्यूएशन हूंदी आहे जंहिंजी बि, उहो असां फिफ्थ पेज ते यूज़ कंदा आहियूं। फर्स्ट ऐं 16 पेज इंपॉर्टेंट थींदो आहे, त इन करे 16 पेज ते एरो विझंदी करे जेको असां यकदमि ॾिसी सघूं। पोइ उहो कंदा आहियूं। जेतिरा फ़ोटोज़ जंहिंजा हूंदा आहिनि, भई ड्रामास जा हूंदा आहिनि या कुझु प्रोग्राम थींदो आहे कंहिंजो, त उहो असां 16 पेज यूज़ कंदा आहियूं। अॼु 16 पेज आहे न अख़बार? हा, अॼु 16 पेज आहे। पहिरीं 8 पेज हुई, पहिरीं 4 पेज हुई, पोइ 8 पेज थी, पोइ 16 पेज। मां 16 पेज मां पाण ई कंदी आहियां। ऐं हाणे त छा हेॾो ईज़ी थी वियो आहे, कंप्यूटर ते असां कयूं, PDF ठाहियूं, प्लेट वारे खे ॾियूं, उहो डायरेक्ट कढंदो आहे ऐं डायरेक्ट छपींदो आहे। डेट ॾिस, हीअ ॾिस, हाणे कंप्यूटर में त असांखे को टेंशन ई न आहे। ऐं हाणे भॻवान दया सां मां सिखी वई आहियां सॼो, त हिनजे करे ॿिए कंहिंजी ज़रूरत न पवंदी आहे। हेॾा साल मां ज़िंदगी ॾिनी आहे पंहिंजी। वेब ते असांजी छपिजे थी सॼी, माना असांजी अख़बार 20 मिंटे में छपिजी वेंदी आहे, 16 पेज। मूंखे ॾाढो फ़खुरु थींदो आहे कि ख़ाली हिकु सिंधी अख़बार आहे। इहा ई आहे, मूंखे बि उहो ई आहे, बसि फ़खुरु आहे भई मां हिनजी आहियां एडिटर, मां हलायां थी, मूंखे ॾाढी वॾी ज़िमेदारी आहे। फ़खुरु थींदो आहे मूंखे। हाणे वारी आहे इन नंढड़ी गुॾीअ जी जंहिं शहीद कंवर साहब जो रोल कयो हुई कंवर फिल्म में। हिकु छोकिरी थी करे छोकिरे जो रोल निभायो। ॿुधायो, अचो मिलायो। तव्हांजो फिल्म शूटिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो? कंवर में कमु करण जो एक्सपीरियंस? कंवर जी हिस्ट्री मूंखे बिल्कुलु ख़बर कोन हुई। मूंखे ख़ाली इहो ख़बर आहे कि हा हिकु संत आहिनि, जेको बि आहे हुननि जी स्टोरी मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई। ऐं जॾहिं मां कयो गोपाल अंकल, मूंखे मतिलबु ॾाढो डिटेल में ब्रीफ न ॾिनो, मतिलबु लाइक बेसिक। ऐं मां मतिलबु रामायण, मतिलबु TV सीरियल्स में रामायण ॾिठी आहे, ई ॾिठी आहे, त बेसिक मूंखे हिकु हिस्टोरिक कैरेक्टर भॻवान कीअं थींदा आहिनि, मूंखे बसि एतिरो ख़बर हो। ऐं मुंहिंजे बैक ऑफ माइंड में बसि इहो ई फ़ोटो, आई मीन जेकी शहीद कंवर जी हथ जोड़े जेकी फ़ोटो आहे, बसि इहा ई हुई। ऐं मतिलबु मां थोरो नीरू असानी सर खे बि थोरो फॉलो करण जी कोशिशि कई, भई हुननि जो एटमॉस्फेयर कीअं आहे। ऐं धीरे धीरे आई थिंक सो माहौल अहिड़ो थींदा विया, छोकी जेके ॿिया माण्हू हुआ असांजे, हू रियली में मूंखे कंवर पिया सम्झनि ऐं नीरू त बाक़ाइदा अची करे असांजा पेर पिया पवनि। ऐं लिटरली सॼो एटमॉस्फेयर ईअं थी वियो कि मूंखे ख़बर ई न पई कि मुंहिंजो ट्रांसफॉर्मेशन कीअं थी वियो कंवर में। आई थिंक सो इहो ई मुंहिंजे लाइ हिकु प्लस पॉइंट हो कि ख़बर ई न पई कि हनी किथे कंवर थी वई। राइट, द प्रोसेस। हाँ, आई कुडंट डिस्टिंग्विश कि पहिरें शॉट में ई थी वियमि, ॿिए शॉट में ख़बर न पई। You didn't realize that I am कंवर। अम्मा ही ॾिस जामो। अरे वाह। ऐं अम्मा ही ॾिस शेर। कल्ह मूं ही पाए करे साईं सां भॻत कई हुई। अरे मां सदके वञा मुंहिंजे लाल तां। ऐं अम्मा ही ॾिस टोपी। अरे वाह, हीअ त वाजी टोपी आहे, कंहिं ॾिनई? अम्मा हिकु माईअ मूंखे भॻत हलंदे ॾिनी हुई। सुठी आहे न? तमामु सुठी आहे। साईं मूंखे ॾाढी पीड़ा पई थिए। साईं मूंखे ठीकु कयो, मुंहिंजो दुख दूर कयो साईं। कंवर, इहा पीड़ा तो पाण खणी आयो आहीं कंवर। तोखां ज़रूर को पाप थियो आहे। पंहिंजी आत्मा खे ख़ुशि करण लाइ
तो ज़रूर का चीज़ लिकाई आहे। साईं, मां ही टोपी तव्हां खां लिकाए करे घर खणी आयो आहियां। हिकु माईअ मूंखे भगत हलंदे ॾिनी हुई। इहा टोपी तोखे मिली हुई भगवान जे नाले, तो करे छॾी पंहिंजे नाले। मां ॾाढी ख़ुशि हुअमि टू सी माई सेल्फ। जेकी इनसिक्योरिटी हुई, जेकी शर्म हुई, मुंहिंजा पेरेंट्स चवनि पिया यू शुड बी प्राउड बीइंग अ गर्ल, योर पोर्ट्रेइंग, मतिलबु कवर थी आई तूं। राम पंजवाणी दादा जी लाडली, उन्हनि जी लेगेसी जेके अॼु ताईं कंटिन्यू था कनि, काजल चंदीरामानी दी सां हाणे तव्हांखे मिलायूं था। दी सारेगामापा जी जर्नी कीअं थियो, छो थियो? Saregama was a dream that was like न मां हमेशह सोचींदी हुअसि, ड्रीम कंदी हुअसि त कॾहिं सोनू निगम चए त काजल जी आप क्या गाओगे। this was her dream actually. It was her dream. जेको मां ड्रीम कंदी आहियां सच थींदो, इट मैनिफेस्ट। मां चवंदी हुअसि कॾहिं सोनू निगम चवंदो काजल जी आप क्या गाओगे, एंड अल्टीमेटली इट केम ट्रू। हाँ, सामू खां फोन। आई थिंक वो ज़ी टीवी जो पहिरों साल हो, सारेगामा माना इंसेप्शन हो, शुरुआत हुई, ऐं जजिस सभु साम्हूं सभु जगजीत सिंह जी, परवीन सुल्ताना, अनिल बिस्वास जी, ओपी नायर जी, एंड हरिप्रसाद चौरसिया, शिव कुमार शर्मा, इहे सभु वेठा हूंदा, 9-10 ॼणा उन्हनि जे अॻियां तव्हांखे ॻाइणो आहे, त इट वॉज़ वेरी टफ। की ट्रॉफी जारी है काजल जी को। दी तव्हां सिंगिंग में छो गिरियो एंड कीअं गिरियो? मेन रीज़न त आहे बिकॉज मुंहिंजे घर में संगीत जो माहौल हो। लाइक दादाजी ॾोहिटी आहियां त मूंखे लॻे नथो मां ॿियो कुझु बि ठही सघां हा। मूंखे उहो ई तव्हांखे पुछणो, इफ नॉट अ सिंगर तव्हां छा कयो? जेकॾहिं न थियां हा सिंगर त मे बी एन इंटीरियर डिज़ाइनर और अ ब्यूटिशियन, बिकॉज मां ॿई कोर्सिस बि कया आहिनि, मूंखे तमामु शौक़ु आहे हा सुठे घरनि जो, एंड आई लव ऑल। मां सम्झंदी आहियां त जॾहिं कंहिं शइ जो पैशन हूंदो आहे न, देयर इज़ नो प्रेशर, आई डोंट हैव टू प्रूव अ पॉइंट टू एनीबडी। मां ॻाईंदी आहियां बिकॉज म्यूज़िक इज़ मी, ऐं मां कॾहिं प्रोग्राम्स जिते बि थींदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि भई अॼु 200 माण्हू हूंदा, या अॼु 1000 हूंदा, या 10,000 हूंदा, या 20,000 हूंदा, त मुंहिंजी पर्सनल व्हाट आई फील इज़ व्हेन आई सिंग, आई डोंट केयर हाउ मेनी पीपल आर देयर। मां ॻाईंदी आहियां उन साईंअ जे लाइ मोस्ट ऑफ द टाइम। कॾहिं कॾहिं मेंटली और डिस्टर्ब, वी आर ह्यूमन्स, बट मोस्ट ऑफ द टाइम माई संगीत इज़ फॉर माई सेल्फ एंड फॉर माई लॉर्ड, यू नो। त मूंखे फ़र्क़ु न पवंदो आहे केरु साम्हूं वेठो आहे। हा, मुंहिंजो कोई ॿुधण वारा सुठा हुजनि, नेचुरली इंस्पिरेशन आहे, दी आर्टिस्ट रियली गेट्स इंस्पायर्ड। असां दाद जे लाइ कंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, पर फॉर मी इट्स अ पैशन, इट्स अ वे ऑफ लाइफ, इट्स मी, म्यूज़िक एंड मी। आई मीन आई कैन नॉट थिंक कि मां संगीत न हुजे हा त मां छा थियां, आई सोचे ई नथी सघां। जा पे तो पनारे लगाए तूं किनारे, जा पे तो पनारे लगाए तूं किनारे, जा पे तो पनारे लगाए तूं किनारे, छोरी ना छड़ जाए, 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 छोरी ना छड़ जाए। मां हिन किताब खे मुंहिंजो ग्रंथ साहिब मञींदी आहियां। नंदिता दी जो सिंध नमा एंड द मेकिंग ऑफ एक्साइल आर टू ऑफ माई फेवरेट बुक्स। अचो मिलायां तव्हांखे नंदिता दी सां। I want to ask you why Sindhnama, both the book and the name of this book. Basically, I felt that Sindhis everywhere should, be aware of and
be able to celebrate their heritage, their cultural heritage, their history, and so on. And it doesn't matter whether they're in India or Pakistan or in the diaspora, but let them all enjoy this book, the celebration of their heritage. Yeah, so I truly cannot imagine this book without pictures. It's beautiful. Yeah. In your introduction, you have mentioned this, and I quote, Sindh has been the crucible of a rich tradition of Sufism, home to a relaxed version of Hinduism, a lenient form of Islam, and the gentle Sikhism of Guru Nanak. That is so beautifully put. I love it. Yeah. So who is this book for? So actually, it's for anybody who is interested in Sindhi history, heritage and culture. And I think a lot of Sindhis themselves would be interested. Maybe not everyone is interested, and that's perfectly fine, because some people are interested in history and some people aren't. So it's for those people who are interested, okay? And it may interest you to know this, okay? That you're talking about your generation or the generations after, but even my father's generation, even the generation that left Sindh, they themselves, many of them are not aware of many of these places that have been depicted in this book. Because, you see, there are several reasons for this. Number one, there was no tourism in that era. If people traveled, it was for work, or if it was for pilgrimage, or it was to visit family. There was no culture of tourism, either in Sindh or elsewhere in India at that stage. Okay, that is number one. Number two, secondly, even in schools, Sindhi school children were not taught that much about Sindhi history, They were taught a little bit about the Kalhodas and the Talpurs, but it was still the colonial period, and they were not focusing so much on their own history. So thirdly, in those days, Hindu children were also kept away from Muslim places like Muslim tombs or Muslim dargahs or mosques, and part of it was maybe a fear of conversion, but also part of it was generally possibly a fear of places related to death. This is pre-partition. This is pre-partition. So I'm saying that the pre-partition era, in that era, many Sindhi Hindus also had not visited many of these places, mentioned here. So for them also, it has been an eye-opener, Absolutely. So. Also, people who are from Shikarpur, they don't know how Thatta looked like. Exactly. Yeah. And vice versa. Yeah. Well, it was a real joy to have written this book, and it was a dream come true for both Geeta and me, really. Finally, last but definitely not the least, हिन छोकिरीअ जे वीडियोस मिलियंस क्रॉस कया आहिनि एंड आई एम जस्ट सो प्राउड ऑफ हर बिकॉज मूंखे हिन दादा सां बि मिलणु मिलियो हुयो, वंदना सां बि मिलणु मिलियो आहे एंड आई एम वेरी वेरी प्राउड ऑफ द वर्क दैट शी इज़ डूइंग. प्रेज़ेंटिंग टू यू वंदना निरंकारी. वंदना, तव्हां कॾहिं सिंधी सिंगर थियण जो डिसीजन खयो? आई थिंक हे कॾहिं प्लान न हुयो, टू बी ऑनेस्ट. ईअं थियो हुयो कि हिकु दफ़ो बसि घर ॾे वेठा हुयासीं त मुंहिंजे भाउ खे हिकु दफ़ो सिंधी गाना ॿुधणा हुया. यूट्यूब ते सर्च कयूं, कहिड़ो बि गानो वणे न पियो बिकॉज़ ऑफ द क्वालिटी ऑफ म्यूज़िक. ऐं तंहिंमहिल ई लहर हली हुई कोक स्टूडियो जी, नयो फेमस थियो हुयो. त मुंहिंजे भाउ ई आइडिया ॾिनो कि तूं हिकिड़ो ओल्ड सिंधी गानो खण ऐं उनखे मॉडर्न म्यूज़िक विझी रिवाइव कर एंड इट विल वर्क. इट टुक टाइम फॉर हिम टू कन्विंस मी, बट देन मां एक्सपेरिमेंट जे तौर ते सिंधी अबाणी ॿोली कढियो हुयो जेको, त उनजो रिस्पॉन्स ॾाढो सुठो आयो हुयो. सो आई वॉज लाइक ओके, पीपल नीड इट एंड इट्स वर्किंग, आई एम मेकिंग सम डिफरेंस, त कंटिन्यू कयूं था हिन जर्नी खे. त उन खां अॻु तव्हांजो सिंधी सॉन्ग कोई बि पब्लिक डोमेन में न हुयो? न. दैट वॉज योर फर्स्ट सॉन्ग? दैट वॉज माई फर्स्ट सॉन्ग. तव्हांखे ॻाइणु वणंदो आहे? आई लव सिंगिंग. मूंखे सिंगिंग हिकिड़ो मेडिटेटिव एक्सपीरियंस ॾींदो आहे. मुंहिंजो जेका बि लाइफ में स्ट्रेस हूंदो आहे, ॾुख हूंदो आहे, उन सभिनी खां परे कंदो आहे. ऐं दादा मां चवंदमि मूंखे सॉन्ग राइटिंग वारी ॻाल्हि बि हाणे अचे थी, जेकी मां हाणे एक्सप्लोर करणु लॻी आहियां. गाना लिखण जी जेकी कला हूंदी आहे उहा. तव्हांजो गानो सिंधी अबाणी ॿोली 1.1 मिलियन व्यूज़ मिलिया अथसि. अलाए कंहिं छा में राज़ी आहे 1.7 मिलियन.
ऐं हाणे सिक में 4.1 मिलियन पहिरियों तव्हां मूंखे ॿुधायो हाउ डज़ दैट फील तव्हांखे लॻे कीअं थो It feels, I'm really happy, I feel really motivated and I think सिक में जी सक्सेस जे पोयां टिप्स म्यूज़िक जो ई हथ आहे उन्हनि जो विजन उन्हनि जो जेको कॉन्सेप्ट हुयो उन्हनि जी सॉन्ग सिलेक्शन एंड एवरीथिंग उन्हनि जो ई हथ आहे उन में आई फील रियली गुड आई फील मोटिवेटेड दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ तव्हां जाम छोकिरनि जा रोल मॉडल्स आहियो तव्हां उन्हनि लाइ छा था मैसेज ॾियणु चाहियो मां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदमि कि टेक प्राइड in who you are, what your language is, celebrate your culture because yes असां इंसान आहियूं असां हिन जनम में अची करे डिफरेंट डाइवर्सिटीज़ में आया आहियूं कंहिंखे कुझु कल्चर मिलियो आहे कंहिंखे कुझु लैंग्वेज मिली आहे बट इहो ज़रूरी आहे कि असांखे जेकी मिलियल आहे लैंग्वेज ऐं कल्चर असां उनखे सेलिब्रेट कयूं लवली थैंक यू मां हमेशा चवंदी आहियां ऑल गुड थिंग्स और बैड थिंग्स स्टार्ट एट होम सभु सुठियूं या बुरियूं शयूं घर में शुरू थींदियूं आहिनि मुंहिंजे भाउ खे ऐं मूंखे मुंहिंजे मम्मी पप्पा इक्वल पालियो हुयो अॼु बि एवरीथिंग इज़ इक्वल इन आवर हाउस एंड आई एम रिक्वेस्टिंग यू अगरि तव्हां पेरेंट्स आहियो त प्लीज़ मेक श्योर कि तव्हां पंहिंजी धीउ खे काई रोक टोक नथा कयो अगरि जेकियूं शयूं तव्हांजे पुट खे अलाउड आहिनि त प्लीज़ तव्हांजे धीउ खे बि अलाउड हुजणु खपनि एंड इन नोट ते मां तव्हांखे औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जूं जाम खोड़ लखे करोड़े वाधायूं थी ॾियां please support your women not just in photos and on social media but also in real life. Thank you.